अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज तव्हां वॾी ख़बर शेयर करण आयो आहियां। जी हाँ दोस्तों, दुलाब ड्रामे के हवाले से एक ज़बरदस्त अपडेट तव्हांजे लाइ अची चुकी है। दोस्तों ॾिसो ही रहिया हो तव्हां साम्हूं तस्वीरुनि में वॾी हिकु हलचल मची रही है। आज़म मेंगल के बारे में एक बेहतरीन अपडेट है। दोस्तों इन वीडियो के आखिर ताईं ॾिसो, इन खबर के जीअं तव्हांखे सम्झ में अचे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो वञां दोस्तों, मुहर्रम अल हराम भी हली रहियो आहे महीनो, लेकिन ही खबर तव्हांजे कम जी आहे। दोस्तों पहिरियों तो कुछ कमेंट मुझे दोस्तनि क्या कल रात जेका वीडियो में अपडेट ॾिनी उन ते दोस्तनि इहो चयो त महिरबानी कयो जेको आहे मुहर्रम खां हली रहियो आहे त ड्रामो भी दुलाब जल्दी हलायो वञे। लेकिन दोस्तों असांजे हथ में कुछ न आहे, छाजे करे जीअं शूटिंग पूरी थींदी दुलाब ड्रामो तॾहिं हलंदो ऐं शूटिंग थियण में कुछ वक़्तु आहे। मुहर्रम गुज़रंदो, उन खां पोइ पहिरियों स्पेल जेको आहे न पोइ बि महीनो लॻी वेंदो, मुहर्रम खां पोइ बि महीनो लॻी वेंदो। अॼु टीं मुहर्रम चौथी मुहर्रम आहे अॼु, ठीक है दोस्तों। पोइ जेको अहिड़े हिसाब सां महीनो तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो। लेकिन चंड ग्रहण जेको ड्रामो आहे उहो तमामु तयारु आहे। बिल्कुलु दोस्तों, उहो मुहर्रम गुज़रण खां पोइ उन जो पहिरियों स्पेल स्टार्ट थी वेंदो। उन जो पहिरियों क़िस्ता प्रोमो टीज़र वग़ैरह सभु कुझु तव्हांजे साम्हूं अचणु शुरू थी वेंदा। इहा दोस्तों आज़म मेंगल भी इन अदा जेको आहे ड्रामनि में कमु करे रहियो आहे। ॾिसो हाणे इंतज़ारु आहे।